अचो त दुनिया जे पहिरें फिल्म जे शाइर जो निराली अंदाज़ सां अभ्यास करियूं। दोस्तो, ही चैनल सब्सक्राइब करियो ऐं पोइ ही शेयर पढ़ो। बिलुर लॻुसि बाण पसो जोइ जरा थी, सा मुंद मरे न जिए पेई पछाड़े पाण, ससुई सूरन साण संभोड़ी सैयद चवे। हिन जवान बिलुर खे बाण लॻो आहे। ॾिसो त जोइ यानी ज़ाल ज़रा ज़रा पई थिए, उहा मुंद न जी सघे थी ऐं न मरे थी। पिरीअ पुॼाणा पाण खे ज़मीन ते पई उछले, पाण खे धक पई हणे, नुक़सान पई ॾे। ससुई सूरनि सां मुसलियो थी, सूरनि सां संभरी पुनुअ पोयां निकिती आहे। जंहिंजा सूर साथी हुजनि, जेका नज़रिए यानी पिरीअ जी सिक सां मुसलियो हुजे, उन खां भला केरु खटी सघे थो। इंसानु जॾहिं न जी सघंदो आहे, न मरी सघंदो आहे, जीअण मरण जा रस्ता बंदि थी वेंदा आहिनि, तॾहिं खेसि इनक़लाबी ऐं सचो इनक़लाबी नज़र ईंदो आहे ऐं हू इनक़लाबी थी पवंदो आहे। हीउ उथंदो ऐं दुनिया खे सुम्हारे मारे छॾींदो। उन हालत में हुन खे हाराइणु मुमकिन ई कोन्हे।